नाज़रीन, वाही पांधी समेत काछे वारे इलाके में कणक जी फसल ते सुंडी जो हमलो थियण सबब कणक जो पाछाटो फसल सख्त मुतासिर थियो आहे ऐं आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। इन जा वधीक तफ़सील ॾिसूं था आसिफ जमाली जी रिपोर्ट में। नाज़रीन, वाही पांधी समेत काछे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पोखियल कणक जे पाछाटे फसल ते सुंडी जो हमलो थियो आहे, जंहिं सबबि कणक जो फसल तमामु घणो मुतासिर थी वियो आहे। कणक जे फसल ते सुंडी जे हमले खां पोइ काछ जा आबादगार ऐं हारी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। अचो त नवाल सां वाही पांधी जे आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कणक जे फसल खे हींअर तक़रीबन कहिड़ो हमलो थी वियो आहे। असां बि ज़िंदगी आंदी आहे त अहिड़ो मसइलो असां सां पैदा न आहे, छो तक़रीबन 50 साल उमिरि आहे मुंहिंजी। कणक खे बीमारी हेल जहिड़ी लॻी, जीअं अॻु में फसलनि खे लॻो, टमाटे खे लॻो, मारू खे लॻो, जीअं तबाहियूं पैदा थियूं। तंहिंमें असांजे सरकार जी का बि सखावत या कंहिं बि हुकुम इदारनि वारनि असांजे का बि तालुकात न आहे रखी। हे जो असांजे अनाज अचे खाइण पीअण में इस्तेमालु कंदासीं, वरी बि असां लाइ बीमारियूं पैदा थींदियूं। इनखे कीड़ो आहे जेको कणक आहे पाछाटो, अक्सर करे सोरी ऐं जेको आहे पंहिंजो सेव पोठो जमाली पाछाटो जेको कणक हो उनखे मुकमल तौर कीड़ो लॻी रहियो आहे। टोटल असांजो जेको आहे उहो कणक तबाह थी वियो आहे। हिते हज़ारें एकड़ कणक आहे, को बि हिते डॉक्टर कोन्हे, को बि हिते जेको आहे ज़रात खाते जो कुझु बि न आहे, अस्पताल कोन्हे, हिते केरु न आयो आहे अञा ताईं। 2 महीना अॻु असांजो टमाटो बि ईअं तबाह थी वियो जेको नकलूं ॿिजनि सबबि। हींअर हज़ारें एकड़ कणक पोखियल आहे जेको मुकमल मुतासिर थी वियो आहे। काछे जो को बि डॉक्टर वग़ैरह न आयो आहे सरकारी। कणक में कीड़ो लॻी वियो, हिनखे कीड़े में का शइ फ़ाइदो असां कोन पियो। 3 लाख 4 लाख असां टोटल 2 लखनि में ख़र्च कया आहिनि एकड़ में, उनमें का फ़ाइदा असां कोन थियो। इनमें कीड़ा खाई वियो। सही आहे, कणक असां कयासीं, कणक पोइ पाछाटो असांजो कीड़ो जाम लॻी वियो थियो, दवा नथो लॻे। दवा अॻु में असां ॾिनासीं, दवा लॻो ई कोन थो। ज़रात फार्म वारा को बि असांजे लाइ को डॉक्टर कोन थो अचे ऐं टमाटनि खे बीमारी बिल असां ते ॿीणा टीणा, कणक तबाह थी वियो। असां ज़रात वारा तबाह थी विया आहियूं। कणक ईअं सम्झ पहाड़ खां सुकी वियो, बीमारी लॻी वियो, अन्न कोन थो करे। हाणे असांजो बिल असांजे कच्छ में केरु ज़रात वारो न डॉक्टर न अचण वारो, न केरु ॿुधाए थो न करे थो। असां दवायूं ॾेई ॾेई थकिजी पियासीं, को बि फ़ाइदो कोन्हे। नाज़रीन, तव्हां वाही पांधी आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां लखें रुपए लॻाए कणक जो फसल पोखियो आहे, पर कणक जे पाछाटे फसल में कीड़ो यानी सुंडी जो हमलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में असांखे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। पर ज़रात खाते जी हिन वक़्त ताईं का बि टीम न पहुती आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द ज़रई माहिरनि जी टीम मोकिले कणक खे वधीक नुक़सान खां बचाए वञे। कैमरामैन मदोश तइम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़, वाही पांधी।